हलो संगत, हे राइन दरिया जी हिकु ॿी वीडियो। हींअर मां बिल्कुलु हेठि लही आहियो आहियां, पुल जे हेठां बीठो आहियां। हे दरिया जी पुल आहे, उन जे बिल्कुलु मां हेठां बीठो आहियां, सम्झो। हे पाइपिंग ऐं ॿी शयूं, साइकिलिस्ट हमरा, हे दरिया। परियों सावा मैदान, दरिया जे परे पासों हिते बहितरीनु हवा थी लॻे पई। पर हिकिड़ो शिप अचे थी पई, शिप पोइ तव्हांखे ॾेखारियां थो। शिपनि जो साॻियो ई स्टाइल आहे ऐं ख़बर न आहे छा चकर आहे, या त इन जी ऊनाई आहे, अंदरि उनजे पेट में सामान आहे, या लोड थियल आहे। मथां त कुझु बि कोन्हे, मथां त सॼो इंजण जो मटीरियल आहे। इंजण इटसेल्फ, पाइपिंग, इंजण जी कूलिंग जो सामान ऐं बाक़ी शयूं। सो वेझे अचे थी त मां तव्हांखे वरी ॾेखारियां थो। हे हिते ॾिसो, माना हिते तव्हांखे नज़र ईंदो, हे पोर्ट आहे सम्झ, बेसिकली कंहिं ज़माने में हुयो या ईअं खणी चओ। हिते गहराई आहे, जहाज़ लंगर थींदा आहिनि, सामान शिपिंग थींदी आहे ऐं ॿियो कुझु। बाक़ी हे आहे वाई शिप जो नालो आहे। मथां इहो सिधो शिप आहे, अंदरि कुझु हूंदो, डेफिनेटली हूंदो। बाक़ी एॾो शिप ठहण जो मक़सदु कोन आहे। बहरहाल साईं, हे दरिया माना चंद दरियानि में हिकिड़ो आहे जेको उत्तर तरफ़ वहंदा आहिनि। तव्हां ख़बर आहे न त मशहूरु दरिया नील उत्तर में वहंदो आहे। हे दरिया राइन जेको आहे, राइन रिवर उत्तर में वहंदो आहे। ॿिया रूस जा जेके ॿ टे दरिया आहिनि उहे बि उत्तर साइबेरिया मां वही करे नॉर्थ पोल तरफ़, नॉर्थ आर्कटिक ओशन में वञी पवंदा आहिनि। हे बि ईअं उत्तर में थो वहे पियो। ऐं घणे भाङे मजमूई तौर ते दरिया जेके आहिनि उहे उत्तर खां ॾखिण में वहंदा आहिनि या ओलह खां ओभर तरफ़ वहंदा आहिनि। एमेज़ॉन आहे उहो ओभर खां ओलह वहंदो आहे। सिंधु दरिया आहे उहो लॻभॻि उत्तर खां ॾखिण वहंदो आहे। कुझु हिसो हुनजो ओलह बि वहंदो आहे, बहरहाल घणे भाङे ॾखिणी तरफ़ ईंदो आहे। दजला फिरात ॾखिण ईंदा आहिनि। अमेरिका जो दरिया मिसिसिपी उहो बि ॾखिण ईंदो आहे, ठीकु आहे न। ऐं ॿिया जेके चाइना जा ॿ टे वॾा दरिया आहिनि, यक्सिकियांग, मीकांग, इहे बि लॻभॻि ओलह खां ओभर तरफ़ ईंदा आहिनि। ऐं जेको मीकांग दरिया आहे उहो वरी बाद में ॾखिण तरफ़ वहणु शुरू कंदो आहे। सो हे साईं, परियों सावा मैदान तव्हांखे ॾिसण में अचनि था या न। ऐं हिकिड़ी ॿी शइ हिते मूंखे नज़र आई आहे। हाणे इहो अलाए छा आहे, बलून आहे या कुझु ॿियो आहे, तव्हां ॾिसो। जहाज़ टाइप आहे, पर बलून अलाए छा आहे। जहाज़ ईअं हूंदा त न आहिनि, हाणे ख़बर न आहे छा आहे। सम्झो, हे जर्मनी जा मज़ा। हिन वक़्तु बि जर्मनी जेको आहे दुनिया जी 3 नंबर वॾी इकॉनमी आहे। अमेरिका, चाइना ऐं पोइ वरी जर्मनी। हाणे हे हिते वेझो आयो आहे। ऐं घणे भाङे जेको आहे न, हे कहिड़े क़िस्म जहाज़ आहे, मां त पहिरियों दफ़ो ॾिठो आहे।
बहरहाल ठीक थियो। मां इलाही पंधु करे आयुसि, तक़रीबन 3 किलोमीटर। सो हाणे वञिणो आहे 3.5-4 किलोमीटर ॿिया लॻंदा हितां। रुली पिनी वरी पहुचंदुमि हुते। सो फ़िलहालु पाण घुमूं था पिया। पोइ ॿेड़ी हमरा ॾिसो, रोइंग वारी ॿेड़ी न हूंदी आहे, परे खां हे ॿेलो, सावक, फॉरेस्ट या जेको तव्हां चओ। ॿियो दरिया, हिकु ॿियो जहाज़ परियों अचे थो, पाणी जो जहाज़। ऐं हिन पासे हिकु ॿियो बि अचे थो, जेको पुराणो स्टाइल जो दरिया जहाज़ लॻे थो। मे बी आई एम नॉट श्योर। अहिड़ा त पाण वटि बि आहिनि शायदि, ठटे में वेंदा आहिनि माण्हू समुंड में, पोइ अहिड़े क़िस्म जा जहाज़ मच्छी मारण लाइ कढी वेंदा आहिनि। ठीकु आहे। हे साईं पुल, लोही पुल, सॼी लोह जी ठहियलु आहे, त सॼी बल्कि। ऐं ॿी ॻाल्हि हिते मां नोट कई, हिते वॾे पैमाने ते माना लोह जो इस्तेमालु थियल आहे हर शइ में, सम्झो। हर शइ में लोह जो इस्तेमालु थियल आहे, तमामु घणे वॾे पैमाने ते लोह स्टील इस्तेमालु थियल आहे। ऐं जेको मां तव्हांखे ॿुधायो पहिरियां, त कोयलो निकिरंदो हुयो, कोयलो मतिलबु एज़ ए फर्नेस फ्यूल यूज़ थींदो आहे, साड़े करे स्टील ठाहींदा आहिनि। सो माना इंग्लैंड ऐं जर्मनी जी तरक़ी जो राज़ बि इहो हो। त अॻुवाट ई माना अॻाट कोयले जी ख़बर पई, कोयलो कढियऊं, स्टील कढियऊं, लोह कढियऊं, पोइ इहा सॼी मैन्युफैक्चरिंग थींदी वई। उहा मैन्युफैक्चरिंग बेसिकली इन्हनि जी तरक़ी जो राज़ आहे। शुरू में इहे मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्रीज़ तौरु उभरिया, पंहिंजो मुल्क ठाहे विया, सम्झो। हाणे हलूं था असां वापसि। हे उन ज़माने जूं चिमनियूं ऐं फैक्ट्रियूं स्टील जूं, पुराणे दौर जो। ठीकु आहे, माशाल्लाह। पोइ